इंसान के जो अल्लाह तबारक व तआला पैदा फरमायो ऐं फरमाई तो तू भी मुंहिंजी इबादत जे वास्ते आहे, मक़सद तुंहिंजो बि इहो ई आहे जेको मक़सद फ़रिश्तनि जो ऐं तमामु काइनात जो आहे। पर ए इंसान फ़र्क़ु सिर्फ़ ही आहे जो तुंहिंजी बंदगी ऐं तुंहिंजी इबादत जे अॻियां विख विख ते रुकावट ऐं आज़माइश ऐं इम्तिहान आहे। बाक़ी मख़लूक जे अॻियां इहा सिस्टम न आहे। फ़रिश्ता जेतिरी तस्बीह तहलील इबादत कनि, फ़रिश्तनि जे अॻियां काई बि रुकावट न आहे। बसि रज़ाए इलाही जे ख़ातिर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र ऐं तस्बीह तहलील आहे, काई बि रुकावट न आहे। बाक़ी तमामु मख़लूक जे अॻियां बि काई रुकावट न आहे, न शैतान आहे नफ़्स न नफ़्स आहे उन्हनि। इंसान जे अॻियां विख विख ते रुकावट अगरि हू इरादो करे तो अल्लाह जे ज़िक्र जो, फ़ौरी तौर ते विसविसे जी सूरत में उनखे रुकावट पैदा थींदी, सुस्ती पैदा थींदी। इहा जंग उन जे बातिन खां ई अंदर खां ई शुरू थींदी। उन इरादो बि अंदर में कयो आहे, जंग बि उन सां अंदर में शुरू थींदी। इरादो कयो अथई नमाज जो, जंग भी अंदर में शुरू थी वियसि। जेसीं ताईं उन इरादे के ज़ाहिर नथो करे तेसीं ताईं छुपियल दुश्मन अंदर में। इरादो कयो अथई ख़ैर ख़ैरात जो, जंग भी अंदर में शुरू थी वियसि। ख़ैर ख़ैरात जे मुतालिक़ ग़रीब थी वेंदे, सुञो थी वेंदे, सुञाई जा डप भउ, इहा अंदर जी कशमकश अगरि जेकॾहिं उन मां ही पास थी वञे थो, उतां ही किरास करे थो, मुड़े नथो, पोइ बि ख़ैर ख़ैरात करे थो। उन ख़ैर ख़ैरात के जॾहिं हू ज़ाहिर करे थो त उन सां जंग बि वरी ज़ाहिर में शुरू थी वञे थी। घरवारी आहे, चवंदसि एतिरो माल ख़र्च करे छॾी, पंहिंजे बचनि जे लाइ छा बचाई, जंग शुरू। दोस्त आहिनि, अगरि उन्हनि सां इज़हार कई मां फुला अल्लाह जे वली जी ज़ियारत जे लाइ वञा थो, महफ़िल ज़िक्र में वञा थो, दोस्त उन्हनि खे रोकण जी कोशिशि कंदा। ज़ाहिर में इरादो, ज़ाहिर में रुकावट। त केतिराई मूं जहिड़ा सादा वीचारा उहे इन ग़लति फ़हमी में आहिनि त यार वांद काई नथी मिले, नमाज़ कीअं पढ़ां, यार मूंसां ही मजबूरी आहे, कमायूं था टाइम ई नथो मिले, नमाज़ कीअं पढ़ां, मां फुला जो मुलाज़िम आहियां, मां नमाज़ कीअं पढ़ां, मूंखे ही मजबूरी ही उज़ुर हज़ार हा उज़ुर बनाए ऐं बसि इन ग़लति फ़हमी में आहे त बसि हाणे मूंखे इबादत ई नाहे करणी, मां मजबूर आहियां न। बाबा अल्लाह तबारक व तआला अगरि तोखां ईअं डायरेक्ट रुगी इबादत कराइण चाहे हा त पोइ तोखे फ़रिश्तो पैदा करे हा, ज़रूरु कहिड़ो हो इंसान पैदा करण जो। तुंहिंजी असल राज़ ऐं कमाल इन में आहे जो हज़ार हा रुकावटुनि जे बावजूदु अल्लाह जी इताअत ऐं बंदगी कंदो रहे। बसि तुंहिंजी कमाल इन में आहे, तुंहिंजा मक़ामात ऐं दरजात जेको उरूज ते पहुचंदा आहिनि फ़क़ति इन रुकावटुनि खे टोड़े करे अल्लाह जे हुज़ूर में सर्ब सुजूद थियण जे बावजूदु खां बाद में ई थींदा आहिनि। इहे रुकावटूं ई तुंहिंजी कामयाबी जी सनद ऐं सर्टिफिकेट हूंदियूं आहिनि। तूं इन्हनि रुकावटुनि जे करे तूं पंहिंजी कामयाबी ऐं कामरानी खां महरूम छो थी रहियो आहे? इहे नफ़्स ऐं शैतान जा उज़ुर ऐं बहाना छो बणाए रहियो आहे? काश जेकॾहिं तोखे सम्झ में अचे त तुंहिंजी मामूली बंदगी, मामूली इबादत 24 कलाक मुसलसिल पूरी ज़िंदगी इबादत में रहण वारनि फ़रिश्तनि खां मक़ाम ऐं मर्तबे में अगरि उन में इख़लास शामिलात बुलंद ऐं बाला थी वञे, फ़क़ति इन वजह जे करे जो तूं रुकावटुनि जे बावजूदु पंहिंजे रब खे रिझाइण जी कोशिशि कंदो आहे। ॿी मख़लूक जे अॻियां काई बि रुकावट न आहे ऐं इंसान तुंहिंजे अॻियां त रुकावट आहे। इन जे करे ई त हुन पहिरियों ई तोखे तुंहिंजे ख़ालिक तुंहिंजे परवरदिगार ॿुधायो आहे त मां तोखे परखियां थो, हिन जहान में तुंहिंजी आज़माइश आहे। पर वरी इंसान तूं अगरि मुतक़ी थी, रुकावटुनि जे बावजूदु, मुश्किलातुनि जे बावजूदु अगरि तूं अल्लाह ताला जे क़ुर्ब ऐं मुहबत खे हासिल करण जे लाइ मामूलात बंदगी खे अदा कंदो रहीं, वज़ाइफ़ बंदगी खे अदा कंदो रहीं, त पोइ नतीजो इहो निकिरे थो तुंहिंजो मक़ाम ऐं मर्तबो
उन जगह ते वञी पहुचे थो जो तुंहिंजो मौत उहो न थींदो, तुंहिंजे मौत जे घड़ियुनि जे लम्हनि जे टाइम अल्लाह जा मुक़र्रब फ़रिश्ता तुंहिंजे इस्तक़बाल में अचनि था। कंहिं बि मख़लूक खे इहो एज़ाज़ न आहे। जन खे तूं बहानो बणाई थो, इन रुकावटुनि में ई त राज़ रखियल आहे। तूं सुहारी नथो रखराई, घरवारी जो बहानो बणाई थो, दस्तार नथो पाई, दुनिया जे दोस्तनि टोकुनि मेहणनि मलामतुनि जो बहानो बणाई थो, हुज़ूर जे सुन्नतुनि खां कतराई थो। यादि रख, इहो कतराइण जेको आहे, इन कतराइण जे बावजूदि इस्तक़ामत सां बीहण ई तुंहिंजे दर्जा जी बुलंदी आहे। ऐं फ़रिश्तनि खे इहो एज़ाज़ न आहे जेके पाक आहिनि, शहवत खां पाक, फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां पाक, खाइण पीअण खां पाक, गिला ग़ीबत ज़ना चोरी शराब हर बुराई खां फ़रिश्ता पाक आहिनि। पर 24 कलाक अल्लाह ताला जी बंदगी करण जे बावजूदि उन फ़रिश्तनि खे इहो एज़ाज़ न आहे त फ़रिश्तो तव्हां पंहिंजे ख़ालिक अल्लाह जी ज़िक्र करियो त अल्लाह तव्हांजो ज़िक्र करे न। ए रुकावटुनि खे बहानो बणाइण वारा इंसान नादान, तुंहिंजे मुतालिक़ त तुंहिंजे बारी तआला परवरदिगार इहो हुकुम फ़रमाए छॾियो आहे, फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, तुंहिंजे लाइ ऐलान इहो आहे तूं मुंहिंजो ज़िक्र कर, मां अल्लाह थी करे तुंहिंजो चर्चो कराईंदो रहंदुसि, तुंहिंजो ज़िक्र कंदो रहंदुसि। हदीस कुदसी जो मफ़हूम आहे, अगरि तूं तन्हाई में यादि कंदे मां अल्लाह तोखे तन्हाई में यादि कंदुसि, अगरि तूं जमायत में यादि कंदे त मां फ़रिश्तनि जी बहितरीन जमायत में तोखे यादि कंदुसि। इहो एज़ाज़ न कंहिं पखी परिंद खे आहे, न कंहिं फ़रिश्ते खे आहे। अगरि इहो एज़ाज़ आहे त इंसान तोखे ई त आहे। इन जे करे जो तूं रुकावटुनि जे बावजूदि मामूलात बंदगी खे अदा कंदो रहंदो आहे, मेहणनि ऐं मलामतुनि जे बावजूदि दस्तार पाईंदो रहंदो आहे, टोकिन ऐं ठठोलियुनि जे बावजूदि सुहारी सजाईंदो रहंदो आहे, मेहणनि ऐं मलामतुनि जे बावजूदि बि नमाज़ अदा कंदो रहंदो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ऐं शरीयत अमल कंदो रहंदो आहे। हज़ार हा रुकावटूं हिकिड़ी रुकावट खे पंहिंजी क़ुव्वत ऐं इस्तेदाद सां अञा ख़तमु ई मस कंदो आहे त चंद लम्हनि में ॿी रुकावट, ॿी मुख़ालिफ़ धुर तुंहिंजे लाइ पैदा थींदी आहे। इन कशमकश में ता हयात तोखे रहणो पवंदो आहे, ऐं इन कशमकश में ता हयात रहंदे इस्तक़ामत ऐं मज़बूती सां बीहंदे जॾहिं मौत जा लम्हा क़रीब थींदा आहिनि त अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुर्ब तुंहिंजे नसीब में आहे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।